नाज़िन अहमदपुर लग दरगाह पीर शहबाज़ी शरीफ ते मेहरान टीवी तरफ़ां सकाफ़ती मेलो करायो वियो, जंहिंमें वॾे अंग में सियासी समाजी माण्हुनि शिरकत कई। उन हवाले सां ॾिसूं था अब्दुल क़यूम एतलो जी ही रिपोर्ट। नाज़रीन, असीं इन वक़्तु मौजूद आहियूं अहमदपुर मेहरान टीवी तरफ़ां करायल सकाफ़ती मेले में, जिते असां आयल महिमाननि इलाइक़े वासियुनि ऐं मल पहलवान सां ॻाल्हि ॿोल कंदा त हू छा था ॿुधाइनि। साईं मेहरान टीवी वारनि ॾाढो प्रोग्राम भलो कयो आहे ऐं वॾा वॾा मल पहलवान अची विया आहिनि ऐं रांदीगर चोडेला हे वग़ैरह तमामु भलियूं आहिनि ऐं तमामु मेहरान टीवी वारनि वॾो प्रोग्राम पहिरियों नंबर कयो आहे। शुक्रगुज़ार आहियूं। अहिड़ा प्रोग्राम असांजी दिलि चवे ॿीहर बिल्कुलु जिते किथे थियनि। हे चोडेल, हे ॿार, हे मेलो, हे हर शइ ज़मानो 20 पे लॻो पिया, मलाखड़ा ज़बरदस्त लॻा पिया आहिनि मेहरान टीवी जी तरफ़ों। हे झोला, हे मञार, दुकानदारी, मिठाई ज़मानो। मेहरान टीवी जा वॾा शुक्रगुज़ार आहियूं, जंहिंजे सॾ ते हे सॼो आवाम मेड़ाको गॾियो आहे हिते ऐं मेहरान टीवी वारनि जी तरफ़ां खां जेको मलाखड़ो थियो आहे, हिन में सुठा सुठा पहलवान आया आहिनि। सिंध पंजाब खां वॾा वॾा पहिरें नंबर जा, ॿिए नंबर जा, टे नंबर जा पहलवान आया आहिनि। अब्दुल क़यूम एतलो साहब खे मुबारकबादी ॾियूं त जंहिं अहिड़ो सकाफ़ती मेलो ऐं ही सकाफ़ती प्रोग्राम कयो आहे। हिते तक़रीबन जेके इलाइक़े जा माण्हू आहिनि तमामु लुत्फ़अंदोज़ थिया आहिनि ऐं अहिड़े दौर में जेको नफ़्सा नफ़्सी जो दौर आहे ऐं जेको क़बाइली हेड़नि जो करे जेको आहे सो माहौल तमामु ख़राबु थी वियो आहे, पर अहिड़ो मोहबती मेड़ को ठाहे हुन जेको आहे तमामु वॾो कारनामो अंजाम। ऐं हिते असांजी मिठाई जेको बि कुझु जेको आहे मेले में लॻल आहे, बहितरीनु कमु हले थो पियो। जेको आहे थोराइता आहियूं दोस्तनि जा, मेहरान टीवी वारनि जा। असां हिते जेको बि असांखे जेको आहे हुननि जे तरफ़ां लोकेशन मिली आहे, VIP आहे, जेको आहे असां लख थोराइता आहियूं उन्हनि दोस्तनि जा। जेको आहे अॼु टियों ॾींहुं आहे दोस्तनि जो, जेको आहे असांखे एतिरो जेको आहे काथे बि जेको आहे पैकेज न मिलियो आहे। मलाखड़ो VIP आहे, जेको आहे ॿार नंढा वॾा जेको आहे VIP तरह जेको आहे हिते जेको आहे ख़ुशि आहिनि। जेको आहे दोस्तो पहिरियां त मेहरान टीवी जे हिन असांजे अहमदपुर जे नुमाइंदे अब्दुल क़यूम खे जसो हुजे, जंहिं अहिड़े 62 जे दौर में हिते असांखे एंटरटेन कयो ऐं बहितरीनु मलाखड़ो ऐं मेलो करे हितां जे माण्हुनि में हिकिड़ी ख़ुशीअ जी लहर पैदा कई ऐं असांखे हिकिड़ो हिन इलाइक़े जे माण्हुनि खे गॾायो ऐं हिक ॿिए जे हिन ॾुख सुख असां पुछियासीं ऐं ही मल सकाफ़ती रांदि ॾिसी ॾाढो ख़ुशि थिया आहियूं ऐं हितां जा नंढड़ा ॿार नौजवान हिते रंगो रागो ऐं सूफ़ी महफ़िलूं ऐं मलाखड़ा ॾिसी ऐं ही दुकान मनियारिका हे ऐं इलाइक़े में तमामु ख़ुशी थी आहे। तक़रीबन मुख़्तलिफ़ क़ौमूं ॻोठनि खां परे परे खां दोस्त कई अचनि था। खैरपुर थी वई, गंबड़ थी वियो, रिपड़ी थी वई, जेके पसगिरद जा इलाइक़ा आहिनि ऐं मलम जेके आहिनि के पंजाब जा आहिनि, के बलोचिस्तान जा आहिनि, के खैरपुर ज़िले जा आहिनि। बहरहाल तमामु ॾाढो माण्हू ख़ुशि थिया आहिनि, पहलवाननि में मुतासिर थिया आहिनि। तव्हांजा वॾा थोरा तव्हां आहियो, असांजे सकाफ़ती रांदि खे टाइम ॾिनियूं। टेलीविज़न वारनि सकाफ़ती मेलो करायो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ इवेंट हलनि पिया, पर मेजर इवेंट जेको आहे सो मलाखड़ो आहे। हिन मेले खे जेको मैनेज कयो आहे उहो कयो आहे मोहतरम अब्दुल क़यूम मेतलो साहब, रिपोर्टर आहे मेहरान टेलीविज़न अहमदपुर जो। सर तक़रीबन पंजाब जे ज़िले रहीमयार खां कुझु हिते पहलवान मौजूदु आहिनि, उन खां अलावा सिंध जे कोने कोने खां पहलवान असां वटि आयल आहिनि। सिंध में छा, मां त पूरी दुनिया खे पैगाम ॾियणु थो चाहियां त ही वॾी मेजर रांदि आहे। ज़रूरी इहो वॾो दलील आहे न, क्राउड जो घणो अचणु इन ॻाल्हि जो दलील आहे त वॾी हीअ अज़ीम रांदि आहे। साईं अॼोकी मल जे हवाले सां छा चवंदो? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुंहिंजा प्यारा भाउ, मेहरान टीवी वारनि जी वॾी महिरबानी, जेको मलाखड़ो उन्हनि शो करायो आहे हिते, असां हुननि जा वधि में वधि थोरा था शुक्रगुज़ार आहियूं जो अहिड़े दौर में, हिन दजाली दौर में अहिड़ी एंटरटेनमेंट माण्हुनि खे ॾियनि था पिया। उन्हनि इहो इलाही असां सां साकार कयो आहे ऐं मल पहलवान परे परे खां आया आहिनि असांजे मलाखड़े में। सिंध पंजाब जा सम्झो करे मल पहलवान आहिनि, भला भला पहिरें ॿिए टे जुड़ जा। इंशाअल्लाह ताला असांजे जेकी पब्लिक आहे उन भलो साथ ॾिनो आहे बाक़ाइदे ऐं असां बिल्कुलु मुतमिन आहियूं मेहरान टीवी जे प्रोग्रामनि मां। कैमरामैन मोहम्मद यासिर सां गॾु अब्दुल क़यूम मेहरान टीवी न्यूज़।